इमरान खान एस्टेब्लिशमेंट सां डील छो नथो करे? मौजूदा सूरत हाल खे अगरि ॾिठो वञे त इमरान खान खे इंसाफ़ जी तमामु घटि उमेदु आहे, या जेकॾहिं इहो सोचे त इमरान खान जो जेल में वेही फ्यूचर प्लान छा थी सघे थो। दोस्तो अचो त इन सवाल खे गहराईअ सां ॾिसूं ऐं इन ॻाल्हि खे सम्झूं त ईंदड़ प्लान इमरान खान जो छा थी सघे थो। दोस्तो इमरान खान पाण खे हिकु नज़रियाती सियासतदान तौरु पेश करे थो। हू बार बार चवंदो रहियो आहे त एस्टेब्लिशमेंट जी मुदाख़लत खां पाक निज़ाम चाहे थो, जिते फ़ैसिलनि जो मर्कज़ आवाम हुजे, न के बंदि कमरनि में फ़ैसिला कया वञनि। उनखां पोइ ॿिए नंबर ते जेकॾहिं हू डील करे त संदसि असुलु ताक़त यानी अवामी हिमायत मुतासिर थी सघे थी। संदसि वोटर्स खेसि हिकु उसूली ज़रूरतमंद अॻुवाण तौरु ॾिसनि था। डील करण सां उहो तासिर टुटी पवंदो। जेतोणीकि हू निज़ाम मां अदालती निज़ाम मां ख़ासि करे बिल्कुलु मायूस आहे, पर खेसि अदालतुनि मां गहरे वक़्त में कुझु उमेदूं आहिनि। हू चाहे थो त या त अदालतूं पाण मुरादो इंसाफ़ी क़दम खणनि या त अवामी दवा सां निज़ाम खे बदिलण ते मजबूर कनि। इमरान खान माज़ीअ में हिकु भेरो ताक़तवर हल्कनि सां मुफ़ाहिमत कई हुई, पर उहो तजुर्बो संदसि लाइ नाकाम रहियो। उन लाइ हू ॿीहर अहिड़ी वाट ते हलण लाइ बिल्कुलु बि तयारु न आहे। हाणे सुवालु आहे त जेकॾहिं इमरान खान जेल में वेही ऐं पंहिंजो मुस्तक़बिल जो प्लान ठाहे त उहो छा थी सघे थो। हू पाण खे यानी इमरान खान पाण खे सियासी क़ैदी तौरु पेश करे थो। जेल में रही हू अवाम खे उहो पैगाम ॾिए थो त हू ज़ुल्म जे ख़िलाफ़ु आख़िरी हद ताईं वञण लाइ तयारु आहे। हू पार्टीअ अंदरि सेकंड लीडरशिप खे हिदायतूं ॾेई सघे थो। हू हिन वक़्त खे इस्तेमालु करे तनज़ीमी ढांचे खे बहितरु कनि, नवनि माण्हुनि खे साम्हूं आणनि। संदसि क़ैद रहण ई हिकु अवामी हमदर्दी जो सबबु बणिजे थो। PTI हिन खे शहीद जमहूरियत तौरु पेश करे सघे थी, जंहिंसां अवामी मूड ते असरु पवे थो। जेल में रहण सां हू आलमी इदारनि, मीडिया ऐं इंसानी हक़नि वारनि फोरमनि ते फोकस आणे सघे थो त पाकिस्तान में जमहूरियत ऐं इंसानी हक़नि जी सूरत हाल बाबति सॼी दुनिया ख़बरदार थिए। हू पंहिंजे साथियुनि ज़रिए तनज़ीम, मंशूर ऐं सियासी हिकमत अमली ठाहिण ते ध्यानु ॾेई सघे थो त जीअं जेल मां निकिरण खां पोइ तेज़ीअ सां कमु शुरू करे सघे। दोस्तो फाइनल कंक्लूशन इहो आहे इमरान खान जी, उन जी पार्टी PTI फ्यूचर मुस्तक़बिल जे हवाले सां इमरान खान जे हवाले सां त इमरान खान डील नथो करे, छाकाणि त हू उसूलनि तां सौदेबाज़ी नथो करणु चाहे। संदसि सियासी सरमायो अवामी एतमाद ते ॿधलु आहे। डील सां संदसि नज़रियाती सुञाणप न सिर्फ़ु मुतासिर थींदी पर ख़तमु थी सघे थी। जेल में वेही हू इख़लाक़ी ताक़त वधाए सघे थो, पार्टीअ खे नए सिर मुनज़िम करण जी हिकमत अमलीअ ते कमु करे सघे थो, मुस्तक़बिल जे चूंडनि जे लाइ पाण खे बिल्कुलु तयारु करे सघे थो। हिन ॻाल्हि में कोई शक न आहे त पाकिस्तान में इमरान खान जी हींअर वॾे पैमाने ते अक्सरियत आहे, हिमायत आहे ऐं हमदर्दी आहे। जेकॾहिं इमरान खान जेल खां ॿाहिरि अची वियो त ईंदड़ इलेक्शन में हू 100% खटी सघे थो ऐं पूरे पाकिस्तान में क्लीन स्वीप करे सघे थो। दोस्तो इन तरह जूं मालूमात ते मुश्तमिल वीडियोज़ जे लाइ असांजे पेज खे लाइक कयो, वीडियो खे शेयर कयो। असांजा वीडियोज़ तव्हांखे कीअं था लॻनि, कमेंट बॉक्स में पंहिंजी राय खां ज़रूरु आगाह कंदा।